शाम आवां खे ख़बर ॾींदा हलूं त भिटशा जे गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल में 23 मार्च जे हवाले सां प्रोग्राम थी गुज़रियो। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो भिटशा में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर सजाद मेमन पंहिंजी रिपोर्ट में। जी बिल्कुल, पंजमपुर जो गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल में 23 मार्च हवाले से शानदार प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें स्कूल के शागिर्दनि उस्तादनि हिस्सो वठी तकरीरूं ऐं सिंध सक़ाफ़त सां लाॻापियल प्रोग्राम कया। प्रोग्राम में उस्ताद जी हेड मास्टर और मोहम्मद इस्माइल मेमन, स्टेज सेक्रेटरी उस्ताद नजम गुल मेमन, अब्दुल वहीद मेमन, रहीम बख्श लाखो, इमाम बख्श मेमन, अब्दुल रज़ाक उमरानी समेत ॿियनि उस्तादनि शिरकत करे प्रोग्राम खे चार चंड लॻाए छॾिया। रिथियल प्रोग्राम में क़ुरान पाक जी तिलावत सां आगाज़ कयो वियो, जंहिं बैदि बहितरीन तकरीरूं कयूं वयूं। स्टेज शा ते शागिर्दनि कमेटी में खाका पेश करे कया विया, जंहिंमां शागिर्द और शागिर्दान काफ़ी लुत्फ़ अंदोज़ थिया। स्टेज सेक्रेटरी जा फराज़ जेके आहिनि गुल नजम गुल मेमन पंहिंजे सुठे नमूने सां अदा कया। हेड मास्टर मोहम्मद इस्माइल मेमन वीचार वंडी चयो त शागिर्द में हौसलो पैदा करण ऐं टैलेंट खे उजागर करण लाइ अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजे। इंशाअल्लाह ईद बैदि बि भरपूर प्रोग्राम मुनक़द कयो वेंदो, जॾहिं त मोहम्मद सादिक मेमन, मोहम्मद खान लाखो, अब्दुल हादी मेमन, मोहम्मद मुबीन मेमन, सैयद इमाम अली शाह, सोहेल मेमन, फैसल मेमन, इब्राहिम अहमद मेमन ऐं ॿिया मौजूद हुआ। जी अस्सलाम वालेकुम, दिस इज़ फरजाना बहार। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।